नाज़रीन टंडो आदम रिपोर्ट करे पियो सिटी रिपोर्टर अब्दुल मोमिन। टंडो आदम SUP अॻुवाण ते हेस्को अमलदारनि पारां दाख़िल कयल केस ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैली SUP अॻुवाण बाग़ मुजाहिद तइम जी अॻुवाणी में कढी वई। एहतिजाजी रैली मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी मोहम्मदी चौक ते पहुती, जिते SUP अॻुवाण बाग़ मुजाहिद तइम मीर हक़ नवाज़ टालपुर, ग़ुलाम हुसैन तइम, असद अली जूणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हेस्को सब डिवीज़न SDO इदरीस रज़ा बेगुनाह मीर हक़ नवाज़ टालपुर मथां बिजली चोरी जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हिननि चयो त तइम कॉलोनीअ में जिते हक़ नवाज़ टालपुर जो घर आहे, उन जाइ ते हिन महिल ताईं बिजलीअ जा पोल ई लॻल न आहिनि। बिजली किथां आई, कीअं चोरी थी? हिननि चयो त सोशल मीडिया ते हेस्को जी डिघी अण एलानियल लोडशेडिंग ख़िलाफ़ पोस्टूं रखण जे ॾोह में असांजे अॻुवाण मथां कूड़ी FIR दर्ज कई वई आहे। नाला अख़्तियारनि खां घुर कई आहे त दाख़िल करायल कूड़ी FIR वरी तौर ते ख़तमु कई वञे। गैर क़ानूनी लॻल बिजली जा कनेक्शन ख़तमु करे गैर एलानियल लोडशेडिंग पिणु ख़तमु कई वञे। हिननि उहो बि मुतालबो कयो आहे त हेस्को मुलाज़िमनि जी बेहिसाब मिल्कियत जी पिणु इंक्वायरी कराई वञे त हिन घटि वक़्त में करोड़नि रुपयनि जी मिल्कियत किथां आई। हिननि चयो त हेस्को मुलाज़िमनि पारां करप्शन बि तमामु घणी कई वई आहे, उन जी बि इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में असां 10 मई ते ॿीहर अवामी ताक़त सां हेस्को अमलदारनि जी इजाज़तुनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदासीं। देखिए, ये वफाकी गवर्नमेंट का अदारा है, वफाकी गवर्नमेंट कंट्रोल करती है इसको। अगर वफाकी गवर्नमेंट ने इलेक्शन में वादा किया था कि हम आवाम को रिलीफ देंगे, ये किस तरह का रिलीफ है? हमारे इज्जतदार लोगों को, हमारे समाज में, हमारी सोसाइटी में एक अच्छा नाम, एक अच्छा मुर्तबा रखने वाले लोगों के खिलाफ अगर वापस ये कार्रवाई करेगी तो जाहिर सी तौर पर मैं भी निकलूंगा, मेरे जैसे हज़ारों लाइट आहे, उनजी जेका सर्विस आहे उहा बिल्कुलु उहा जेका माण्हुनि खे उनजो रिलीफ ॾेई जारी कई वञे। ऐं तइम कॉलोनी समेत तमामु शहर जे बसि कचू आबादियूं आहिनि, उन्हनि खे लाइट, उन्हनि खे पोल, उन्हनि खे खंभा, उन्हनि खे मीटर ॾियो। असांजे दोस्त अमीन मलोखानी जेको हुते इमाम नोटिस जेको जमा करायो आहे।